नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे जोई में ख़बर ॾींदा हलूं त अरब शिकारी तिलोर जो शिकार लाइ काछे में भी पहुची विया आहिनि। वाई पांदी भरिसां ककरानी ऐं नली नैन भरिसां शिकार कयो वेंदो आहे। मक़ामी सहूलियतकारनि वॾेरे मार्फत पहुतल शिकारनि खे ॻोठाणनि तिलोर जो शिकार करण खां रोके वरितो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।